मदे ऐं भरपासे 7 कलाकनि ताईं जारी रहंदड़ तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। घरनि ऐं दुकाननि में बरसाती पाणी दाख़िल, केतिराई अझा ड्रही पट पइजी विया। मदे ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में 7 कलाकनि ताईं जारी रहंदड़ तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी आहे। ज़ोरदार बरसात खां पोइ शहर जे शेख पाड़े में बरकत शेख जे घर जी छित किरी पई, जंहिंजे करे घर में रखियल समूरो सामान भॼी पियो, जन त को बि जानी नुक़सान न थियो। उन खां अलावा मदे जी वाह भरिसां वारे पुल वटि वेठल गुलाब बिरोही जे घर जी छित पिणु धमाके सां किरी पई, जंहिंजे नतीजे में घर में मौजूद 8 खां वधीक घर भाती छित जे मलबे हेठां दॿिजी विया, जिन खे इलाइक़े वासियुनि फौरी तौर ते पहुची घर जे मलबे हेठां ॿाहिरि कढी वरितो। जनत मलबे हेठां दॿजण करे घर धणी गुलाब बिरोही ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तहलके अस्पताल में तिबी इमदाद ॾियण बाद खेसि लाड़काने अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए पासे मदे जी वेझो ॻोठ जिंदोदेरो में पिणु ज़ोरदार बरसात सबबि ॻोठाणे शेर मोहम्मद शेख जे मेहन जे वाड़े जी छित किरी पई। इन हवाले सां ॻोठाणे शेर मोहम्मद शेख काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम खे ॿुधायो त मेहन जे वाड़े जी छित किरण सबबि 20 खां वधीक ढोर दॿिजी विया, जिन खे हुननि पंहिंजी मदद पाण तहत ॿाहिरि कढी वरितो। जनत छित किरण सबबि केतिराई ढोर ज़ख़्मी थी पिया आहिनि। मदजी में बरसात खां पोइ रोड रस्तनि, घरनि ऐं दुकाननि आॾो बरसाती पाणी तलाउ जे सूरत में बीहजी वियो, जंहिंजे करे रोड रस्तनि तां ट्रैफ़िक ग़ाइबु आहे। जनत शहर में पिणु वीरानी जा मंज़र छायल आहिनि। वहीद जोखियो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मदे जी।